एहतजाज या कल असांजो जेको थियो आहे ॿारनि खे न पढ़ाइण असां मजबूरन असांजो कराची में एहतजाज थियो जेको कराची में उन गवर्नमेंट शीलिंग भी कई त असां एहतजाज पंहिंजो जारी रखियोसीं पोइ बि अॼु ताईं महीनो थी वियो आहे ॾेढ थी वियो आहे त गवर्नमेंट न ॻाल्हाइण लाइ तयारु आहे असांजे मर्कज़ सां न असांजे मजबूरन जेके ॿारनि खे असांजी अखियुनि खां ॻोढ़ा वञनि था ॿार मासूम असांजा पुट भाउ आहिनि असांजा बि वञी सरकारी स्कूल में पढ़नि था उहे स्कूल बंदि आहिनि बंदि आहिनि तालाबंदी आहे ॿारनि खे मोकल आहे उस्ताद वेठा आहिनि छा असां सभु उस्ताद वेठा आहियूं छा इहो सरापा एहतजाज असांजी ज़िले जा पूरी सिंध में आहे जेके डिपार्टमेंट आहिनि उहे वास्तो सिंध गवर्नमेंट जेके रखनि था गवर्नमेंट अंधी आहे गवर्नमेंट खे जंहिं आंदो आहे 47 फार्म आहे 45 फार्म आहे उहे बि असां उस्ताद आणण वारा हुयासीं हाणे उस्तादनि खे साॻियूं ॻाल्हियूं ॾेखारीनि था इनशाला इलेक्शन परे कोन्हे तव्हां चओ था बलजात इलेक्शन जी जाते इलेक्शन थिए पई इनशाला गैरतमंद जेको बि मुलाज़िम आहे उहो ड्यूटी न कंदो बाक़ी वॾेरनि जा जेके छाड़ता आहिनि उहे वञी ड्यूटी कनि था सदाई कनि असां उनखे वॾेरनि जो छाड़तो समझंदासीं उस्ताद न समझंदासीं मुलाज़िम 47 फार्म जी ॻाल्हि कई आहे तिन्हनि खे असां 47 फार्म हाणे त उनजा पंहिंजा पुट भाइर सौट मां साथ भर्ती कंदा त तव्हांखे बस को लिफ्ट न कराईंदा साईं अलाह कंदो इनजा पुट भाउ प्राइमरी मास्टर या जेएसडी ओटीपीटी न थींदो उहे वॾी निगाह उन्हनि खे वॾी करप्शन उन्हनि कई आहे जंहिंखे साइकिल मोटर न हुई उन्हनि खे अॼु अलाए कहिड़ियूं गाॾियूं आहिनि जंहिंजो नालो ई असांखे नथो हुजे प्राइमरी उस्ताद खे असांजे अखियुनि जे साम्हूं आहिनि पर असां उनखे छा चऊं अलाह उनखे घणो ॾे उस्तादनि ते राम खाइनि मुलाज़िमनि ते खाइनि उहे बि आवाज़ उठाइनि असांजा जेके एमपी एमएलए आहिनि महिरबानी साईं मुंहिंजा तव्हां पहिरियों साईं जेको क्वेश्चन कयो मां उनजे लाइ चवंदो हलां त क़ौमुनि में गद्दार पैदा थींदा आहिनि जेके अॼु ड्यूटी करण विया आहिनि इलेक्शन जी असां उन्हनि खे हिन मुलाज़िम इत्तेहाद जे हिन ते प्लेटफॉर्म ते उनखे गद्दार लिखूं था बाक़ी जेकी असांजी शुरूआती भर्ती थी जेको आहे त असांजा जेके बि इहे ॻाल्हियूं तयल थियल माण्हू ईंदो आहे न जेको आहे त बाबा तव्हां भर्ती थियो था तव्हांखे हेतिरी पेंशन ॾिनी वेंदी रिटायरमेंट खां पोइ ऐं हेतिरी तव्हांजी जेको आहे कम्यूटेशन ठहंदी हेतिरी एलपीआर ठहंदी जॾहिं तव्हां हाणे असांजी कंहिंजी 30 साल सर्विस थी वई आहे कंहिंजी 40 साल थी वई आहे को जेको आहे सर्विस मुकमल करे चुको आहे हाणे जे तव्हां हुनखे हेॾो सारो वॾो कट हणो था त न असां हाणे कारे ॿिए डिपार्टमेंट में वञण जहिड़ा न को असां उस्ताद या मुलाज़िम जेके बि आहियूं कहिड़ो को कारोबार बि नथा करे सघूं त हाणे असां काॾे वञूं जेको आहे इन जे लाइ असां ही मुलाज़िम इत्तेहाद जेको आहे असां इहो ई अर्ज़ु था कयूं बिलाल भुट्टे साहिब खे त बाबा ही शहीदनि जी जेकी पार्टी ते जेके वोट वठी आया आहिनि त ही भुट्टे साहिब जा न आहिनि ही बेनज़ीर साहिबा जा न हिननि खे खोलियो ही लॻनि इहे था त ही तव्हांजी पार्टी जा न जेके तव्हां सां ई दुश्मनी था करनि जो हिन मुलाज़िमनि सां कई अथनि पर ईअं सम्झ पूरी सिंध सां हिननि इहो ज़ुल्म कयो आहे जेको आहे असां हिन जे प्लेटफॉर्म ते जेको आहे हिनजी मज़मत था कयूं ऐं असां घुर था कयूं त बाबा असांजा मुतालबा तस्लीम कयो ये तस्लीम जेसि ताईं न कंदव त इहे तहरीका जारी रहंदियूं 27 तारीख़ ताईं इहा आहे 6 तारीख़ ताईं बिलावल हाउस आहे जेको आहे इंशाअल्लाह ताला दमादम मस्त कलंदड़